दर्दन जो दरिया। वाह जो खाधो तैयार छना माईअ जे हथनि में वाह जी छेड़ी। दिल थी चवे तो रोज रात जो हितड़े जो वेलो टारे हो जाए कीअं खजल पुट। हाँ बाबा बिल्कुल सही तो चई। हवा तो के पांचो घर आ जरे नी दिल करे तेने को हलियो छ जेही हा गाल आए तो बस निजाम तो के रोज रोज तकलीफ न दींदासी। चाचा सावण खाइण में को तकलीफ थोड़ा ही दिया। तवा के त का नहीं दी पर भाजाई जा त हथ ही बची पवंदा। मां कुछ समझ में कोन बाबा। तू छड़ वरिया मेरी गाल के तू यो बुधाए त छोकरी जो मसलो छाए। ये गुल्लूअ जी शादी में खजानो किए पियो। असल में त ई थियो तो दिल पर वारन सा आसान निकली कैसे ऐ दिल पर के मां पंची न्याणी जो सब कोई मुखे खबर पई तो दिल पर वारा तो सब बात सुन आने घर में को ठिकर भी कोन है को। अब मुझी न्याणी उते जो वनी को मु सोचो शादी का पोइ त मुझी न्याणी सॼी जिंदगी अज़ाबन गुज़ारी। न्याणी जे भले जे लाइ दिल पर वारन सा मिटी खत्म कर पर सुल्तान वारन सा मिटी गंजे। शादी का एक ॾींहुं अॻ में दिल पर वारा धड़ हमरा जो वठी आया। बाबा मुझी न्याणी खे अगवा करे हलिया। हाणे तू मूंखे ॿुधाए जॾहिं कुआरी कान्हे का त पोइ गुल्लूअ जी शादी कीअं थींदी। निजाम इन जो मकसद दिल भर वारा छोकरी के अगवा करेगा। बाकी दा सावण तो यो छा समझो त मां तो सा कूड़ जो ॻाल्हायां। चाचा निजाम जेकरे छोकरी वापस भी अची वई तो तवा छा था समझो तो छोकरी वरी सुल्तान वारन के ही दीदो। ना बाबा न मूंखे भला छा कारीगर नांग खाधो अच्छा जो मां पंहिंजी सिकी लदी थी जो सौ ने कोई वखे गया। बाबा हिते अचण खां पोइ मूंखे ख़बर पई आ त सुल्तान वारा के वॾा ज़ालिम आहिनि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो मां पंहिंजी सिकी लदी थी तातलीअ जो सौ इन गुल्लूअ खे कीअं ॾियां। इहो गुल्लो त मुंहिंजे धीअ खे ॾिठे बि कोन वणंदो आहे। बाबा निजाम असां तो खा रिश्तो था घुरियूं असां के ॾींदे। अब्बा जेकॾहिं तुंहिंजो पुटु मुंहिंजे न्याणीअ सां शादी करे थो त मुंहिंजूं अखियूं चाचा जेकरे तवा के एतराज ना है तो वो मुखे भी ता न्याणी जो रिश्तो कबूल है और वो वापस अचे थी या न वो भी सोचो। पुत्र वापस ईंदी अञा सिद्ध के को किचड़ न थोड़ी खाधो जो मुझे धीअ के दिल पर वारा मारे फिटो करे छॾींदा। मुझे धी ईंदी जरूर ईंदी पर कुछ ॾींहं बाबा तूं सब्र कर। अदा गुलू ओडिस किथा धिका खाईंदा था अचनि। निजाम ओ सामू पिछाण वरी हलंदासे तिन सां वरी दंद चक ॼणा पवंदा। इन निभागन खां देखी फाथा आहिनि। हाणे निजाम तव्हां हलो मां बि हलां ठीकु आहे। हाँ आधा सावण तू भली तो के इजाजत मैं पुत्र के जाना हाने हलो ताली न सा मोड़ बाबा हला पात्रन जे मुंह में था ठीक है हलो दा। काॾे विया हो? पुत्र वो सावण वारन दावत झली ओडे विया तो के ख़बर ना है त असां सावण वारनि सां नथा ठाऊं। तव्हां कोन था ठहो न पर असां तो उन्हनि सां ठहूं था। न भला पो असां जी हुनन सां केड़ी दुश्मनी। जल बकरी धनारन जा थक दिल त चए थी त तुंहिंजो इते जो इते पेट फाड़े जेको खाधो खाई आयो आहे न ॿाहिरि कढाए। हिनन खे त सदाई मुंहिंजे पेट ते कावड़ वेंदी आहे। अचो त हलो। जल बकरी धनारन जा थक अदा हाणे हिननि खे औताक में बंदि करणो पवंदो न त पूरे ॻोठ में कंदा किन। वॾी मल करियो अदा वॾी मल करियो असां सां। हाणे इहो सोच त हिन जो छा कयूं। पहिरियां त हली इहा जांच कयूं त इहो रहियल किथे आहे। जेकॾहिं पंहिंजे घर में रहियल आहे न त पोइ हली खंभे खणी था अचूं।
एतिरो बेवकूफ़ न आहे पुत्र। बाबा ख़बर आहे मूंखे इहो पहिरें नंबर जो कमीनो शख़्स आहे जेको पंहिंजी धीउ खे पैसनि जे बस विकिणे थो। हुन मां कहिड़ी उमेद रखी सघिजे थी? इन जो गिलो मां कंदुसि, मां बस रुगो हिकु चक्कर इहो गेंडे मिसल इंसान मुंहिंजे हथ अचे। पुत्र छा थो सम्झे त छोकिरी खे गुम कयो अथसि या इहा रांदि असां सुल्तान वारा था खेॾनि? बाबा छोकिरीअ खे गुम कयो अथसि, जेकॾहिं छोकिरी खे गुम न करे हा त पोइ सुल्तान वारा असांखे लाकअप कराए पोयां गुलू जी शादी कराइजे। पर गुलू जी शादी अञा ताईं न आहे थी। इन जो मतिलबु आहे त छोकिरी गुम। बाबा निज़ाम पंहिंजी धीउ खे पैसनि ठाहिण वारी मिशन सम्झे थो। बाबा असांखे बि फुरे चुको आहे त सुल्तान वारनि खे बि फुरे चुको आहे। हाणे हू असांखे पाण में विढ़ाए तबाह कंदो ऐं हाणे चोरीअ लाइ ॿियो मुर्गो ताड़ींदो, वरी उन मां लखे रुपया कढंदो। हाणे एतिरी मोहलत उन खे मां न ॾींदुसि। जेकॾहिं न तूं चाहीं थो त मां हिन घर में बाक़ी जी ज़िंदगी सुकून सां गुज़ारियां त पोइ ज़ुलेखा खे शहर वठी वञी रहे, न त पोइ मजबूरन मूंखे ई घर छॾणो पवंदो। मूं त एतिराज़ न आहे कयो त मां घर में न रहंदसि। मां त सॼी ज़िंदगी तव्हां सां गॾु गुज़ारण थी चाहियां। जेकॾहिं मूंखे नौकिराणी जो दर्जो ॾींदीअ न त बि मां हिते रहंदसि। पोइ कहिड़ी ॻाल्हि जे करे तूं मुंहिंजे हिते रहण ते एतिराज़ थी करीं? जब ज़ुलेखा तुझे हेठि रहण पसंदि थी करे त पोइ तूं अञा ज़िद छो थी करी? छा लाइ? इहा साईं तुंहिंजे साम्हूं इहे फंटागिरियूं करे जॾहिं तूं न आई न त पोइ वरी हिन जूं ॻाल्हियूं ॿुधंदो कर। तोखां पर पुट हीअ मैडम मूं ते हुकुम हलाईंदी आहे। तो मां एॾो वॾो कूड़? पंहिंजो बात बंदि कर। मूं अॼु ताईं कॾहिं कूड़ न आहे ॻाल्हायो। मां एॾी मजबूर बि न आहियां जो तुंहिंजे साम्हूं बि कूड़ ॻाल्हाईंदसि। मां छो थी होशी न आई पंहिंजा? थोरो सोच। मूं सोची सम्झी इहो फ़ैसिलो कयो आहे, हिन घर में या मां रहंदसि या ज़ुलेखा। जेकॾहिं न ॿिनि ॾींहंनि में तूं ज़ुलेखा खे शहर न वठी वे त मां हिन घर मां हली वेंदसि। ज़ुलेखा तूं छा थी? साईं मां शहर न रहंदसि, मां हिते ई रहंदसि। बाक़ी बानो बेगम जी मर्ज़ी आहे, वो किथे भी रहे। वॾो मसलो थी न हीअ ज़िद था थी रहे न वरी तूं। अरे मलूक नेठे लिखत वारा कागज़ सिद्धो वञी नवाब खान खे ॾिनई। हटो उस्ताद ई पियो। वहड़े वाह, छा थो ॻाल्हाए? तूं जाइ जो कब्ज़ो न ॾींदे त मूंखे को न को त बिलो करणो पवंदो न बाबा। बाबा मां तोखे जगह खाली करे छो ॾियां? छो खाली करे ॾियां? कहिड़ा तो मूंखे नोट बदिराया आहिनि? मां पको शायद हिन तोखे पैसा ॾिना आहिनि। अड़े अड़े दिल थी चए त पहिरीं तुंहिंजे मुठीअ ते लत रखी तोखे कया पूरो, पोइ वञी को ॿियो कमु कयां। तूं छा थो सम्झे त सॼे ॻोठ में रुगो तूं ई ठॻा, कंहिं ॿिए खे ठगी करणी कान थी अचे? ॻाल्हाए छा थो? मलूक जी अञा ॿी महिल ॾिठी कान थी। बाबा तूं ताईं पहिरें नंबर जो ठग, पर बेड़ी मूंसां ठगी न कर। तूं मूंसां हिकिड़ी भलाई ख़बर थी के तूं हली मिठल ऐं जादो खे ॿुधाए त इहो सभु कूड़ आहे। यार हाणे मिठल ऐं मुआरी रन या जादो मूंखे त घर में पेर रखण बि कोन था ॾियनि। अड़े हाणे साईं ईअं चवंदो वरी पादर बासा खाऊं? बाबा मां तव्हांखे यकीन थो ॾियां, असुल 100% पक थो ॾियां त मुआरी ज़ाल ऐं मुआरो छोरो मिठल तव्हांजो वार विंगो बि कोन कंदा। बसि न जाड़ा रे पाणी न विलोड़, पाणी न विलोड़। कुछ कोन थींदुई, कुछ कोन थींदुई जेसि ताईं मुंहिंजा पैसा व्याज समेत वापसि न कयो। मां तुंहिंजो रुपए जे मथां रुपयो चाढ़े ॾींदुसि, तुंहिंजो हक़ कोन खाइबो। पर मेरी मूंसां भलाई कर। ई वरी मिठल चयो त सॼी ड्रामो आहे, बसि इहा मुंहिंजी भलाई कर। पहिरियों वञी पैसनि जो बंदोबस्त कर, हा पोइ चओ, पोइ मां तुंहिंजो मसइलो हल कंदुसि। बाबा चयो
ॾींदो मां मुंहिंजा वॾा बि कबर मां थी तोखे पंहिंजो हक़ ॾींदा बसि न। चयो मनी पहिरियों वञी पैसनि जो बंदोबस्तु करे पोइ मूंसां ॻाल्हाए। अरे हलिया रहा बि लहे पाव बसरनि जो बि कोन वरी तो जाड़े खान खे बेवकूफ़ ठाहे। जेसि ताईं मां हिन जो ढींगो ढेरी न कंदुसि न तेसि ताईं इहो मूंखे समत हरगिज़ कोन ॾींदो। घोड़ा हिन ॻोठ मां त जहिड़ी ख़ुशियूं मोकिलाई वई न हाणे हिते शादियूं थींदियूं न ई असांखे मुराद मिलंदी। मुंहिंजी दिलि त चवे थी त हितां ॻोठ मूं लॾे हली कंहिं शहर जो पासो वठूं मन पेट गुज़र त कंदासीं। हिते त जहिड़ा हाणे बुखुनि ते वेहूं। सियाणी हिते बि शादियूं थींदियूं तूं परेशान छो थी थी? हिन ॻोठ ते त हाणे ख़ुदा जो कहर किरियल आहे। पाण में विड़ी 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 सभु छिता थी पिया आहिनि। हाणे कोन थींदियूं हिते शादियूं। हाणे तूं ई ॿुधा त ख़ुदा जो कहर हिते किरे या न किरे। सियाणी इहो त ॾिसण में अचे पियो पर ही पंहिंजो ॻोठ छॾे हिन पीरीअ में किथे हली धिका खाईंदासीं। अधु ज़िंदगी त गुज़री वई आहे बाक़ी अधु ज़िंदगी बि गुज़री वेंदी। थोड़ा मूं भी यही सोचो हो तो बाकी जिंदगी भी ते ॻोठ में गुज़ारींदासीं पर हाणे हिकिड़ो वेलो बि गुज़ारण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। तोखे बानो बेगम वटि कमु मिलियो हो न उनजो छा थियो? अकबर खान जी ॿी ज़ाल अची हिते पहुती आहे ऐं बानो बेगम मूंखे जवाब ॾेई छॾियो कम खां। सच में अकबर ॿी शादी कई आहे? असां वरी मज़ाक सम्झंदासीं। हा कुड़ला हा इहो सच थई मज़ाक कोन थी कयां। अकबर खान जी ॿी ज़ाल भाण हिते रहण लॻी आहे। ख़बर न आहे बानो बेगम जो छा थींदो। दिलबर तू यकीन कर मूंखे का बि ख़बर न आहे त चाचो निज़ाम अले काॾे हलियो वियो आहे। चवे पियो त मां शहर लाॾो खणी वेंदुसि पोइ शहर वियो आहे अलाए के ॿिए पासे। इहा ख़बर असांखे कोन्हे। तव्हां इहो त ॿुधायो छोकिरीअ जे पुट खे पाण सां गॾु वठी वियो या ॿिए अंदरि आयो अथई? चाचो निज़ाम चवे थो छोकिरी खे अगवा तव्हां करे विया असां अगवा कयो? हाँ ॿुधाए असां अगवा कयो? असां थोरे ई चऊं था जो तव्हां अगवा करे विया हो। अदा निज़ाम वॾो ठॻो आहे उहो हिननि खे ईअं थोरे ई ॿुधाईंदो त असां काॾे वञूं था या काॾे नथा वञूं। दादन सही पियो चवे असांखे कुझु बि कोन ॿुधायो अथनि। तव्हां असांजो फोन नंबर लिखी छॾियो जीअं ई त जन असांखे फोन करे ॿुधाइजो। हा ॿुधाईंदासीं पर चाचा हिते ईंदो कोन। भला तव्हां इहो त ॿुधायो निज़ाम जो या खजूअ जो तव्हांखे नंबर आहे? जेके असां वटि नंबर हुया उहे ई बंदि आहिनि। वरी बि नंबर ॾियो तव्हां। नंबर वठण मां कुझु बि फ़ाइदो न आहे था। तादलीअ नंबर मूं वटि हुयो उहो बि बंदि मिले थो। निज़ाम जो नंबर बि बंदि मिले थो। उहे ई नंबर इन्हनि वटि हूंदा। उहे नंबर वठण मां कहिड़ो फ़ाइदो? अदा पोइ छा सलाह थी? इहो कारो गुम असां खां केतिरो लिखंदो लिखे ॾिसूं था त केतिरो थो लिखे। ॾींहुं अॻे या ॾींहुं पोइ मुंहिंजे रुख त चढ़ंदो ई चढ़ंदो। पोइ हुन सां ॻाल्हियूं कोन कबियूं सिधी गोली सीने वारी ठोकींदुसि बसि। प्यार दिलनि जो ठाह मुखां त हूअ हिकिड़ो पल भी नथी विसरे मूंसां नथी जे निभाए त छा करियां। गोराम खान इन्हनि कागज़नि में का बि सचाई कोन्हे। जेकॾहिं नवाब खान मूंखे 5 लख न ॾिना न त मां अहिड़ो कमु कंदुसि। लेडे तूं असांखे बेवकूफ़ था सम्झी? हा न न असां बेवकूफ़नि खे बेवकूफ़ न बणाईंदा। अरे रे छा चई? तोखे न मलूक खे जो मलूक खे। अरे रे ड्रायो पेर अथऊं ड्रायो। ये न इन ज़मीन ते पेर रखिया
त जंगू भंजे दी तो सावा मां ॿुधाए थो बाबा मां भलो साईं खणी ईंदो साईं। ॻाल्हि त ॿुध भलो साईं इन जे लाइ लथो आहे छा जे तव्हां जाॾे काॾे हुनखे घुमाईंदा वधो। मां चवां थो त सुधर सुधर अहिड़ी चाबुकनि सां मार ॾींदो साईं जो सॼी उमिरि यादि कंदी ऐं ॿीहर मस्जिद जो दर ई न ॾिसंदी। लाज़मी ना है तो मस्जिद में खणी जो के जे घर में खणी दासी भलो साईं। दोस्तों ने बात बंद कर। बाबा ये टपी को है तू कल है मलुक का इन्हनि तां छा ॻाल्हायूं ॼऊं था सचबो ॿीहर असांजी ज़मीन जो रुख ई न कंदा। हल भला हिन दफ़े हिननि खे माफ़ी अथनि जेकॾहिं न ॿीहर असांजी ज़मीन ते आया त पोइ जग्गू भॻल हूंदा। तूं सुठो नथो करे गोराम खान, तोखे इहा ख़बर न आहे त मां केॾी ताक़त रखां थो। ओयो ॾिठो ई मां तव्हांखे ग़रीब सम्झी रियायत थो कयां ऐं तव्हां वरी मूंसां तेज़ था थी ॻाल्हायो। अड़े हलाणे हलाणे वॾो आयो आहे गोराम खे अखियूं ॾेखारण। हलो तुम हलो मां हींअर वञा थो पर यादि रखो बख़्श न कंदो साव तव्हां मलुक जे अञा ॿी महिल ॾिठी ई कान्हे का। ये जगह बिल्कुल सही है पुट। अरे हीअं कर फोन कढ ऐं नंबर मिलाए भेण जो त भेण सां ॻाल्हायां न त हुनखे दिलि चाहे त ॾियूं न त ख़बर त पएसि त बाबा जन बि सफ़ा ख़ुशि लॻा पिया आहिनि। हाज़ुर बाबा हींअर ई नंबर मिलायां थो। हेलो अदी मां खजू अदा मस याद कयो थई। अदी टाइम मिले तो फोन पे कयो न। अदा एडा छा थियो? अदी एडा जी ॻाल्हि न कर असां वॾा सूरन में आहियूं। अरे हे देख निभा हुनखे दिलि चाहे नथो ॾे धंधो कंदो हुनखे सूरत हुजे। हेलो गुट खेरा कुछ लगी पई आहे न। हाँ बाबा मां तो खुश आहियां पर तव्हां कीअं आहियो? बाबा असां बि ॾाढा ख़ुशि लॻा पिया आहियूं बसि रुगो तूं पंहिंजो ख़्यालु रख। बाबा पर अदा त जबे को सूरन में आहियो न मां का बि तकलीफ़ न आहे मिड़ई भाणे वात पोइ हणे पर दर ते खायूं पियूं असां ॾाढा लॻा पिया आहियूं ॾिसे नथी परवाह ई कोन्हे खाइण पीअण जी गज था खाऊं पियूं। वरी भी बाबा पंहिंजो ख़्याल रखजो का भी अड़ी ॻाल्हि ते त हेॾे निकिरी अचिजो। अम्मा जेसी ताईं मां हुननि खे वेड़ाए तबाह नथो कयां न तेसि ताईं मां हेॾे कोन निकिरी ईंदुसि। तूं असांजो खुटको न कर असां कुझु आहियूं हिते कुझु। हा अल्लाह भलाई कंदो बाबा। मालिक भलाई कंदो थी मालिक भलाई कंदो। तूं रुगो पंहिंजो ख़्यालु रख असांजो खुटको न कर मन लॻा पिया आहियूं फर्स्ट क्लास। हा ठीकु आहे। शमो तोखां हिकिड़ो कमु कराइणो पर उहो कमु तोखे वॾी होशियारी सां करणो आहे। ॿुधाए कहिड़ो कमु आहे? इहो ई कमु जो मूं वारी शादी में फॾो थी पियो आहे। हा असांखे इहो ई शक आहे त छोकिरी खे संदसि न बि गुम कयो आहे। उनजो छा करणो आहे? शमो हुनजी असांखे जांच करणी आहे। जीअं ई ॻोठ खां ॿाहिरि निकिरे असांखे तोखे ॿुधाइणो आहे। ऐं हा पोइ तोखे इहो ॾिसणो आहे त हू किथे किथे वञे थो इहा जांच करे तोखे असांखे ॿुधाइणो आहे। जॾहिं असां गुलू जे सोरे खे सुञाणी नथा त उनजी जांच असां कीअं कंदासीं? जॾहिं ॻोठ मां शहर लाइ निकितो न त मां तव्हांखे ॾेखारे छॾी। ठीकु आहे गुलू जॾहिं बि ॻोठ खां ॿाहिरि निकिरे न मूंखे ॿुधाए छॾियो मां पंहिंजे तरफ़ खां पूरी पूरी कोशिशि कंदुसि। बसि तव्हांखे रुगो इहो कमु करणो आहे। वरी पीछो न आहे किथे वेहे थो कंहिं वञे थो कंहिंसां गॾु घुमे थो। शमो सिर्फ़ असांखे हिकु चक्कर ख़बर पइजी वञे न त इहो वञे किथे किथे थो ऐं कहिड़नि कहिड़नि घरनि में वञे थो। पोइ उन्हनि घरनि जी तलाशी
असां पाण ई वठंदासीं। दर्दन जो